के वतन तो जान है अपनी, और जान तो सबको प्यारी है, और जान तो सबको प्यारी है। दावत खिताब दिया थी अदीब, दानिश्वर, नकार, चोटी जे कानूनदान, मुकर्रर, अवामी तहरीक दे मरकजी सदर मोहतरम अय्याज लतीफ पलीजो साहब जिनके हर दौर बढ़िया जो, हर दौर बढ़िया जो, फूकी न झुकियो जो, बड़े दो ही रहो जो, महराज मौजू, गुलन जी बरखा, आ तुई जो लीडर, आ मुझ जो लीडर, इन सिंध जो वारिस, तो केर तो घुर्जे, ही शेर तो घुर्जे, ओ दम दमादम, ओ दम दमादम, ओ दम दमादम, हर दौर बढ़ियो जो, फूकी न झुकियो जो, बड़े दो ही रहो जो, महराज मौजू, गुलन जी बरखा, आ तुई जो लीडर, आ मुझ जो लीडर, नारे पलीजो। जा कायद स्टेज ते वेठल मेहमान दोस्तो, आऊं जॾहिं मोरे आयुसि पे तॾहिं दौलतपुर में, नवाब वली मोहम्मद में, जहानिया में साफ़ी दोस्तन सवाल पुछा हुआ त सिंध जी सूरत हाल खे कीअं था ॾिसो। मूं उन्हनि खे जेको जवाब ॾिनो हो सो तव्हां वटि दोहरायां थो। मूं उन्हनि खे चयो हो त बराबर 1000 मसइला आहिनि, बराबर मुसीबतूं आहिनि, मुश्किलातूं आहिनि, पर उन जे बावजूद मजमूई तरह सिंध जा माण्हू चढ़ाई अॾा आहिनि। मजमूई तरह जेकॾहिं 1980 जे दौर खे यादि कयो, ज़ियाउल हक़ जो दौर, चीफ मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर जनरल मोहम्मद ज़ियाउल हक़, खलीफतुल मुस्लिमीन जनरल जहानदाद खान, जनरल सवार खान, जनरल फजल हक, जनरल एसएम अब्बासी, दहशत डीएमएलए, एसएमएलए, मिलिट्री कोर्ट्स, घोड़ा, फटका, जुल्फकार अली भुट्टो, नजीर अब्बासी, अयाज समो, लाला असद, तशद्दुद, कत्ल, फाजिल राहू, शहादतूं, हिकिड़ो दौर हो। पोइ ज़ियाउल हक़, एसएम अब्बासी ऐं जहादाद खान जो ज़ुल्म बरक़रार रहियो, या तव्हां सिंध वासियुनि जी जिदोजहद ऐं तव्हां जा हौसला, उन्हनि खे शिकस्त आई। वरी यादि कयो 88 ऐं 89 जो दौर, दहशतगर्द तंज़ीम जो क़याम, 1 अक्टूबर 1988, चिचरियल लाश कराची मां आया, न्याणियुनि जे जिस्मनि ते लॻल ठपा, नंढड़ी 2.5 सालनि जी ॿारड़ी सहरिश, जंहिंजे नाले ते सहरिश नगर आहे, उन नंढड़ी सहरिश
जे गुलशन इकबाल जे घर में घिड़ी पहिरीं पीउ खे गोलियूं हयूं, पोइ नंढड़ी ॿारड़ी सैरिश पीउ जे रत वाहींदड़ लाश ते जीअं चिंबड़ी, तीअं दहशतगर्दनि उन नंढड़ी ॿारड़ीअ खे गोलियुनि सां परूण कयो। हिकिड़ो बर्बरियत जो दौर हो, सभु उन्हनि सां ॿधा वेठा हुआ, एस्टेब्लिशमेंट उन्हनि सां गॾु, पश्तून भाउर उन्हनि सां ॻाल्हियुनि में, पंजाबी भाउर उन्हनि सां ॻाल्हियुनि में, शहबाज शरीफ साहब जो उन्हनि सां इतिहाद, काइम अली शाह, आफ्ताब शोबान मीराणी, सराइकी भाउर उन्हनि सां गॾु, बलोच भाउरनि मुतालबा पे कया त पूनम में उन्हनि खे खणी अचो। सिंधी नेशनलिस्टनि चयो पे त जेका देग असां रधी आहे उनजो ढक ई लाहींदो। तमामु वॾियूं उमेदूं, ऐं अॼु हू पाकिस्तान में तन तनहा दहशतगर्दनि सां को बि न आहे। अकबर बुगटी बि उन्हनि खे पाण खां अचण खां रोके छॾियो। ऐं वरी 91-92 जो दौर यादि कयो। सोवियत यूनियन जो ख़ात्मो, सॼी लेफ्ट भॼी वई, लेफ्ट रातों रात गुम। कामरेड फलाणो खान टंडोलायर जी मस्जिद में पेशमाम, त लॻे त लख हज़ार टुटे त टको ई न लहे। हेॾा गाड़ियूं अखियूं, पोलिट ब्यूरो इनकलाब ते आयो, गिरती हुई दीवार को एक धिक्का और दो, साम्राज्य के यार को एक धिक्का और दो। ऐं कान महल कंहिं जहिड़ी जोगी न कंहिंजा मिट। रात जो सोवियत यूनियन वियो, सुबुह जो फलाणो खान टंडोलायर जी मस्जिद में पेशमाम, सभु भॼी विया, लेफ्ट गुम। हिकिड़ो वकील साहब आहे लाहौर जो, तलियो साहब चवंदो आहे स्पीड ब्रेकर आहे। इताद जेको ठाहियो, गाॾी तेज़ पे ईंदी आहे, ओचितो स्पीड ब्रेकर गाॾी स्लो, सॼो मोशन टुटी वियो, 100 वारी गाॾी वरी 5 जी स्पीड ते। उहो वकील साहब रोज़ इताद भॼी हलियो, सभु इताद खीसे में विझी खपाए, पर्ची जी घुटके जी पर्ची विझंदा आहियो न खीसे में, ती ॿधी विझी हेॾी लेफ्ट पूरी भॼी वियो। कराची में वॾा असांजा दोस्त सभु भॼी विया, लेफ्ट गुम थी वई। पोइ लेफ्ट त भॼी वई, पर सिंधी लेफ्टिस्ट भॻा, कूड़ा भॼी विया। कूड़ा हिकु शाह सचल सामी जा रसाला खणी तन तना अकेलो माण्हू गाॾी ते रखी लांग मार्चूं पिया कंदा हुआ, सभु भॼी विया। वञी पीपुल्स पार्टी में शामिल थिया। केॾा मोह मरम जो, केॾा टंडोलायर, केॾा लेफ्ट पोलिट ब्यूरो थो ठहे, मास्को जी हुकूमत थी अचे, राति विच में जोगी न कंहिंजा मिट पीपुल्स पार्टी जा एडवाइज़र भॼी हलिया। पोइ जेका सिंध जी हक़ीक़ी लेफ्ट हुई, सा कान भॻी, उहा अॻे खां ताक़तवर थी, ऐं अॼु मोरे में हिननि हज़ारे माण्हुनि सां गॾु तव्हांजे विच में मौजूदु आहे। तंहिंजे करे चढ़ाईअ जा केरु आहे, ऐं पंजाब जा जेके रूलिंग क्लासिस हुआ, पंजाब जो अवाम न, पंजाब जो अवाम असांजो भाउ आहे, ओकाड़ा जो, फैसलाबाद जो, मुल्तान जो, बहावलपुर जो, जेके ज़ुल्म जे विच में आहिनि, जिन ते तशद्दुद थिए थो, जेके लठियूं खाइनि था, जेके बुखूं काटीनि था, जीअं इकराम चौधरी साहब चयो, जीअं असांजे फैसलाबाद लेबर मूवमेंट जा दोस्त चवनि था, ओकाड़ा जे किसाननि जी तंज़ीमुनि जा दोस्त चवनि था, शीमा किरमानी जीअं चए थी, कराची जा, पंजाब जा, पख्तूनख्वा जा उहे ग़रीब माण्हू जेके पीसजनि पिया, उहे न, पर जेको रूलिंग क्लास हो पंजाब जो, उन जा इतादी केरु केरु आहे? सिख जेके वज़ीर आला ईंदा, उन्हनि जो इस्तक़बाल कंदा। यादि त कयो, हितां सिख वज़ीर आला अचे पियो भारतीय पंजाब मां, चंडीगढ़ मां, हितां इहे हार खणे बीठा आहिनि। गुरु नानक जो ॾींहुं पियो मल्हाइजे, पठाण सभु उन्हनि जा भाउर अज़ीज़, चवंदा लाहौर खां वठी दर्रे ख़ैबर ताईं सभु गॾियूं, गिलगिती सभु असांजा भाउर, स्कर्दू वारा माण्हू बल्तिस्तान असांजा भाउर, सराइकी असीं
ब जिस्म हिकिड़ी जान ऐं MQM त असांजी पंहिंजी तंज़ीम, भाउरनि जहिड़ी तंज़ीम, सॼो ॾींहुं गॾु वेठा आहियूं। ऐं अफ़गानिस्तान असांजो, नसीरुल्लाह बाबर ऐं बेनज़ीर साहिबा जी महिरबानी सां तालिबान ठहिया, बहितरीन। अफ़गानिस्तान असांजो, चीन असांजो, अमेरिका असांजो, सराइकी बि पंजाबी भाउरनि जो, इंडिया बि उन्हनि सां गॾु, ईरान बि उन्हनि सां गॾु, कराची बि उन्हनि सां गॾु, बलोच दोस्त उहे बि उन्हनि सां गॾु, पश्तून बि गॾु, सिंधी वॾेरो बि उन्हनि सां गॾु, सभु गॾु। अॼु सॼे पाकिस्तान में चवंदा आहिनि भरी ॿेड़ीअ में वाणियो ॻरो। अॼु सॼे पाकिस्तान में जेको तनहा अकेलो आहे त उहो पंजाब जो रूलिंग क्लास आहे, जंहिंसां को बि माण्हू गॾु कोन्हे, को बि उन्हनि जो साथी कोन्हे, तनहा बीठा आहिनि। त असीं छा जा पोइते आहियूं? असीं त चढ़ाईंदा आहियूं। असीं 88 ऐं 89 में पंहिंजे शहर हैदराबाद में अकेला हुआसीं। हैदराबाद में ॻोल्हे ॻोल्हे खोखर मेले में, खाई रोड ते, वाढनि जे पिड़ में, गुरुनगर में सिंधियुनि खे तितरनि वांगुरु ॻोल्हे ॻोल्हे शिकार कबो। कराची में 1 अक्टूबर ते शिकार कयूं। अॼु मोरे जा दोस्तो, नौशहर ऐं नवाबशाह ज़िले जा दोस्तो, अचो ॾिसो, अॼु हैदराबाद शहर तव्हां जो आहे, हिन सिंधी टोपी ऐं अजरक जो आहे। अॼु कंहिंजी मजाल न आहे जो हैदराबाद में सिंधियुनि जो नालो खणी सघे। ऐं कराची में असांजे भाउरनि खे, असांजा जेके दहशतगर्द भाउर आहिनि प्यारा प्यारा, उहे हाणे अपीलूं था कनि त कराची में दहशतगर्द भाउरनि खे न मारियो वञे। दहशतगर्द भाउर चवनि था कॾहिं असांखे पीपल्स अमुन कमेटी थी मारे, कॾहिं असांखे अवामी नेशनल पार्टी थी मारे, कॾहिं असांखे कच्छियुनि सां जहिड़ो आहे, कॾहिं असांजो मुहाणनि सां जहिड़ो आहे, कॾहिं चवनि था असांखे पंजाबी भाउर था मारीनि, कॾहिं पश्तून था मारीनि, कॾहिं बलोच था मारीनि। हेॾनि हथियारनि, कराची पोर्ट ट्रस्ट जी मिनिस्ट्री जंहिंतां किरोड़े अरबे रुपयनि जा हथियार अचनि, उन जे बावजूद चवनि था त असीं हाणे पुॼी कोन था सघूं। हाणे चवनि था त टारगेट किलर्स जे ख़िलाफ़ ऑपरेशन कयो, ऐं पोइ टारगेट किलर्स चवनि था बलोच ऐं पश्तून आहिनि। पोइ वरी उहे टारगेट किलर्स हिकिड़ा संदन था निकिरनि, ॿिया सदन कुख मां ठहियल ॿी जेका हक़ीक़ी तंज़ीम हुई उन जा था निकिरनि। अकेला केरु आहिनि? अकेलो सॼे पाकिस्तान जूं जेके सिंध दुश्मन, जेके बलोच दुश्मन, जेके पंजाबी अवाम जूं दुश्मन, उर्दू ॻाल्हाईंदड़ अवाम जूं दुश्मन, पख्तून अवाम जूं दुश्मन, सराइकी अवाम जूं दुश्मन जेके तंज़ीम हुयूं, से अकेलियूं आहिनि जेके सही अवामी ताक़तवर, अवामी ताक़त में वेसा रखंदड़ पोरतनि जा काफ़िला हुआ, से मंज़िल ते अॻे खां अॻु आहिनि, मंज़िलूं उन्हनि जे इंतज़ार में आहिनि ऐं साम्राज खे शिकस्त पई थिए। अदा तव्हां वेही रहो, तव्हां वेही रहो, वेही रहो, वेही रहो, ऐं ॾिसण थो चाहियां, तव्हां वेही रहो अदा, हिकिड़ो दफ़ो सम्झो न, वेही रहो अदा, वेही हिन सेट करे वेही रहो बसि। अदा वेही रहो, हिकिड़ो दफ़ो तोखे चयमि वेही रहो। तंहिंजे करे जॾहिं असीं चढ़ाई में आहियूं तॾहिं मूंखे कॾहिं कॾहिं माण्हू ख़्वाब ॾिसंदो आहे, तसवुराती तौर ते ख़्वाब ॾिसंदो आहे त फलाणो दौर ईंदो, हुन दौर लाइ कुझु शयूं अॻु में चई छॾींदो आहे। जीअं पलीअ साहिब लाहौर में चयो